दोस्तों मां हिकु इंसान आहियां, तव्हां हिकु इंसान आहियो, असां सभु इंसान ज़ात आहियूं। असां सभिनी जा ॿ हथ आहिनि, ॿ अखियूं आहिनि, ॿ कन आहिनि। दरअसल मां इहा ॻाल्हि चवणु थो चाहियां त असां इंसाननि जा तक़रीबन हिसा साॻा हूंदा आहिनि, या असांजा उज़वा या असांजी मुशाबहत जिस्म साॻी थींदी आहे। पर दोस्तो छा तव्हांखे ख़बर आहे त कुझु माण्हू ख़ासि थींदा आहिनि, कुझु माण्हुनि में अहिड़ियूं निशानियूं थींदियूं आहिनि हुननि जे ख़ासि हुजण जूं। एतिरनि इंसाननि में दोस्तो अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जेके सॼनि माण्हुनि खां वधीक तेज़, होशियार या आकिल हूंदा आहिनि। थी सघे तव्हां ई इलाही इंटेलिजेंट या स्मार्ट हुजो ऐं तव्हांखे ख़बर ई न हुजे। दोस्तो ॼाणींदा हिन वीडियो में ऐं ज़रूरु ॾिसंदा, छो त तव्हांजो जिस्म आहे ऐं तव्हांजा ई निशानियूं आहिनि। दोस्तो अॼुकल्ह जे दौर में अहिड़ी रिसर्च केरु कंहिंखे ॿुधाईंदो आहे, पर अॼु मां तव्हां सां इहा शेयर थो कयां। जेके निशानियूं मां हिन वीडियो में ॿुधाईंदुमि, अगरि हिन मां हिकु बि तव्हां मां आहे त तव्हां दुनिया जे ज़हीन तरीन माण्हुनि मां हिकु आहियो। दोस्तो जेके माण्हू ख़ासि हूंदा आहिनि उन्हनि जी का न का निशानी उनजे जिस्म ते ज़रूरु मौजूदु हूंदी आहे। दोस्तो हे निशानियूं जेके मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, इहे तमामु साइंटिफिक एक्सपेरिमेंट्स साबित कयूं आहिनि। इहे शयूं केतिरनि ई इंसाननि ते इन्हनि जा तजुर्बा थियल आहिनि, बाक़ाइदे यूनिवर्सिटीज़ में इहो कमु थियल आहे। सालनि जी रिसर्च तव्हांखे हिन नंढड़े वीडियो में ख़बर पवण वारी आहे। दोस्तो थी सघे तव्हां बि उन ख़ासि इंसान जे ग्रुप मां हुजो। अगरि जे तव्हांखे उहे सॼियूं निशानियूं ॼाणियूं आहिनि पंहिंजे अंदरि त हिन वीडियो खे लास्ट ताईं ॾिसिजो। मां हिकु हिकु निशानी ॿुधाईंदुमि। हिन वीडियो में तव्हां ॼाणींदा त छा तव्हां हिकु आम इंसान आहियो या हिकु स्मार्ट ऐं ज़हीन माण्हू आहियो। 5 नंबर निशानी आहे दोस्तो एक्स जो निशान हथ जी तिरीअ ते। दोस्तो कुझु माण्हू हथ ॾिसी तव्हांखे मुस्तक़बिल ॿुधाईंदा आहिनि ऐं तारीख़ पिणु गवाह आहे। अलेक्जेंडर दी ग्रेट हथ जी लकीरुनि जी पढ़ाईअ खे मञींदो हुयो ऐं उन्हनि ते ई पंहिंजा कम ऐं पंहिंजा मक़सद सेट कंदो हुयो। सिकंदर आज़म हुनजे हथ ते एक्स जो निशान हुयो ऐं इहो हिकिड़ो फैक्ट बि आहे त इहो पूरी आबादी सिर्फ़ु इहो इंडिया, नेपाल, पाकिस्तान, सऊदी अरेबिया ऐं बांग्लादेश जे माण्हुनि में घणो मौजूदु हूंदो आहे। इन करे तव्हां या तव्हांजी फैमिली मेंबर कंहिंजे हथ में अगरि इहो निशान हुजे तव्हांखे चौकण जी ज़रूरत न आहे। हिननि मुल्कनि में माण्हुनि जी क्रिएटिविटी उअं ई बि घणी हूंदी आहे। मॉस्को जी हिकु यूनिवर्सिटी में रिसर्च कई वई उन्हनि माण्हुनि सां जंहिंजे हथ ते इहो एक्स जो निशान हुयो। ख़बर पई त जंहिंजे हथ में इहो एक्स थींदो आहे उनजी ज़हानत इलाही हाई थींदी आहे। ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त हुननि खे पंहिंजी क़ाबिलियत जी ख़बर ई न हूंदी आहे। मतिलबु अगरि तव्हांजे हथ में एक्स जो निशान आहे ऐं तव्हांखे ख़बर ई न आहे त तव्हां ज़हीन आहियो। आम माण्हुनि खां तव्हांजी ज़हानत काफ़ी घणी आहे। थी सघे तव्हांखे हिन शइ जी ख़बर ई न हुजे, पर इहा अलॻि ॻाल्हि आहे त तव्हां हिनखे हर सेकंड महसूसु नथा कयो। तव्हांखे ख़बर ई न आहे तव्हां छा छा करे सघो था हिन दुनिया में। थी सघे तव्हां ॿियनि माण्हुनि खां वधीक ख़ुशनसीब हुजो। अगरि तव्हांजे हथ में वाक़ई एक्स जो निशान आहे तव्हां वाक़ई ज़हीन आहियो। पर जेकॾहिं तव्हांजे ॿिन्ही हथनि में एक्स जो निशान ठहियल हुजे त तव्हां बेहद ज़हीन आहियो। सिकंदर आज़म सां गॾोगॾु ॿियनि केतिरनि ई वॾनि माण्हुनि, स्कॉलर्स ऐं इन्वेंटर्स जे हथ ते इहो निशान ॾिठो वियो। अब्राहम लिंकन जे हथ में पिणु साॻियूं लकीरूं हुयूं। वाक़ई तव्हांजे हथ में एक्स जहिड़ियूं लकीरूं आहिनि त तव्हां ॼाणे वठो त तव्हां बेहद ज़हीन आहियो। नंबर 4 रेज़्ड बैंड ऑन रिस्ट। इलाही स्टडीज़ मां ख़बर पई आहे त इहा बि हिकिड़ी निशानी आहे त तव्हां ख़ासि आहियो, तव्हां यूनिक आहियो। तव्हां हिकिड़ो कमु कयो, पंहिंजी जेका इहा आख़िरी चीज़ आहे उनखे पंहिंजे आंगूठे सां मिलायो, पोइ पंहिंजे हथ खे अॻे जी तरफ़ झुकायो, उन खां पोइ हेठि, जेसिताईं तव्हांखे इहो निशान नज़र न अचे। छा हथ जी तिरीअ सां बिल्कुलु लॻोलॻि बांह जो जेको मसइलो आहे इहो मथे ते न उभरी रहियो आहे? अगरि नथो थिए त तव्हां नॉर्मल आहियो, पर जेकॾहिं उभरी रहियो आहे त सम्झी वञो तव्हां ख़ासि आहियो। इहो कामयाब माण्हुनि में इहा निशानी थींदी आहे। अगरि तव्हां में इहा निशानी मौजूदु आहे त मुस्तक़बिल में तव्हांजे कामयाब थियण जा इलाही चांसिस आहिनि। तव्हां मञो न मञो, अगरि इहा निशानी तव्हां में मौजूदु आहे तव्हां वधीक ज़हीन आहियो। तव्हांखे थी सघे हिन ॻाल्हि जो एहसासु हुजे या न, इन सां को मतिलबु न आहे, पर तव्हांजे अंदरि अनलिमिटेड पोटेंशियल मौजूदु आहे। अॼु न त देर सां तव्हां ज़िंदगीअ में अॻिते ज़रूरु वधंदो। नंबर 3 आहे गोल्डन ब्लड। छा तव्हांजे रत जो रंग सोनहरी आहे? कुझु माण्हू सम्झंदा शायदि पागल आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, रत ॻाढ़ो आहे सोनहरी थोरी थींदो आहे। पर दोस्तो अॼु तव्हां ॼाणे वठो ऐं पंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो कयो त सोनहरी रत बि थींदो आहे। मां सम्झी सघां थो त इहो हिकु हैरान कुन फैक्ट आहे, पर मुंहिंजो कमु ई इहो आहे नॉलेज हब जो त फैक्ट्स खे ॿुधाइणु।
तव्हां सोनहरी रत जे बारे में इंटरनेट ते सर्च करे सघो था। इहो इंतहाई घटि आहे, दुनिया में सिर्फ़ 40 माण्हुनि जो आहे। शायदि तव्हां में इहो न हुजे पर इहो आहे। पर जंहिं में हूंदो आहे उन में इलाही ताक़त थींदी आहे। मतिलबु हुनजी ज़हानत ऐं हुनजी ज़हनी सघ आम इंसाननि खां काफ़ी तेज़ थींदी आहे। तव्हांखे ॾुकण जी ज़रूरत न आहे। नंबर 2, पेर जी बनावट। तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हां हाणे ई पंहिंजे पेर खे ॾिसो। ही बिल्कुलु हाणे ई ॾिठो। आमतौर ते 5 क़िस्मनि जा पेर थींदा आहिनि: इजिप्शियन, रोमन, ग्रीक, जर्मेनिक, सेल्टिक। तव्हां पंहिंजे पेर सां मैच कयो त तव्हांजो शिकिल कहिड़ी आहे तव्हांजे पेर जी। अगरि तव्हांजो पेर इजिप्शियन बनावट जो आहे त तव्हां सोशल इंसान आहियो। अहिड़नि माण्हुनि खे ॻाल्हाइण में का दिक़त न थींदी, तव्हां लकी माण्हू आहियो। अगरि तव्हांजे पेर जी बनावट रोमन आहे त तव्हां इलाही इंटेलिजेंट ऐं बाशऊर बाज़हीन इंसान आहियो। तव्हां में कॉन्फिडेंस बि वधीक आहे अगरि तव्हांजे पेर जी बनावट अहिड़ी आहे। जेकॾहिं तव्हांजो पेर ग्रीक आहे, तव्हां थोरा शर्मीला आहियो पर तव्हांजी ज़हानत इलाही घणी आहे। जेकॾहिं तव्हांजो पेर जर्मेनिक आहे त तव्हांजी इंटेलिजेंस बिल्कुलु नॉर्मल आहे, तव्हां हिकु आम माण्हू आहियो। बिल्कुलु आख़िरी, जेकॾहिं तव्हांजो पेर सेल्टिक आहे त तव्हांजे दिमाग़ जी ताक़त इलाही घणी आहे। मतिलबु मैथ जहिड़ी शइ बि तव्हां लाइ मज़ाक आहे। केमिस्ट्री त कुझु बि कोन्हे। हे सभ खां ख़ुशनसीब माण्हू बिल्कुलु अणलब पेर जी ॻाल्हि कई वञे त उहे आहिनि इजिप्शियन ऐं रोमन। तव्हांजे पेर जी डिज़ाइन इन ॿिन्ही मां का हिकिड़ी आहे। तव्हां दुनिया जे ज़हीन ऐं ख़ुशकिस्मत माण्हुनि मां हिकु आहियो। अगरि तव्हांजे पेर जी साइज़ इहा न आहे, तव्हांखे थोरी महिनत सां ई कामयाबी मिली सघे थी। छो त जंहिंजी ज़हानत तेज़ हूंदी आहे उहे भले घटि कमु कंदा आहिनि त बि घणो कमाए वठंदा आहिनि। तव्हांजो दिमाग़ हमेशह सक्सेस खे चेज़ कंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे सक्सेसफुल महसूसु नथा करे त कुझु ॾींहं इंतज़ारु कयो, तव्हांखे कॾहिं न कॾहिं इहो ज़रूरु महसूसु थींदो। तव्हां ख़ासि आहियो, तव्हां ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहियो। हिकु तजुर्बे में इहे हक़ीक़तूं ख़बर पयूं हुयूं। नंबर 1, फिंगर अलाइनमेंट। तव्हां पंहिंजे हथ खे हिन पोज़ीशन में रखो ऐं पंहिंजे हथ जी अलाइनमेंट खे चेक कयो। जी विची चीच जे भरिसां जेके 2 चीचूं आहिनि, हिन 3 केसिस मां तव्हांजो कहिड़ो केस आहे? खाॿी चीच साॼीअ खां वॾी आहे ऐं ॿिए केस में आहे सॼी चीच खॿीअ खां वॾी। ॿिए केस में ॿिन्ही चीचुनि जी साॻी साइज़ आहे, न वॾियूं न नंढियूं। बिल्कुलु सेम हिकु जेतिरी लंबाई आहे ॿिन्ही जी। जेकॾहिं तव्हांजो केस 1 आहे, यानी पहिरियों केस, तव्हां हिकु लॉजिकल माण्हू आहियो, यानी तव्हांजी इंटेलिजेंस अच्छी ख़ासी आहे। जेकॾहिं तव्हांजो केस 2 आहे त पोइ तव्हां ज़हीन आहियो, ॿियनि खां आम माण्हुनि खां वधीक आहियो। मतिलबु तव्हांजी IQ एवरेज खां वधीक आहे, पर तव्हां इंटेलिजेंट ग्रुप में मीडियम लेवल ते ईंदव। पर जेकॾहिं तव्हांजो केस 3 आहे, ॿई आङुरियूं बराबरि आहिनि, त यार मुबारक हुजे, तव्हां हिकु बिल्कुलु ख़ासि माण्हू आहियो। तव्हां दर हक़ीक़त ज़हीन आहियो। तव्हांजे दिमाग़ जी छा ताक़त आहे इहो तव्हां सोचे बि नथा सघो। अगरि तव्हांजी सोनहरी रत खे छॾे करे बाक़ी सॼियूं निशानियूं तव्हां में आहिनि, तव्हां सच में ज़हीन आहियो। तव्हांजी ज़हनी ताक़त इलाही हाई आहे, एतिरी जो तव्हां सोचे बि नथा सघो। तव्हां दुनिया जा ख़ुशनसीब तरीन माण्हू आहियो। हा दोस्तो, जेकॾहिं तव्हां यकीन कंदव न त ज़िंदगीअ में तव्हां किथे बि नथा हाराए सघो। तव्हां में कहिड़ियूं कहिड़ियूं इंटेलिजेंस जूं निशानियूं मौजूदु आहिनि ऐं तव्हांजा पेर कहिड़े शेप जा आहिनि, पंहिंजा पेर ॾिसी ज़रूरु ॿुधायो। इहो वीडियो पसंदि आयो आहे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, अगर तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।